नाज़रीन, आर्टिकल 63 ए बेंच में शमूलियत खां जस्टिस मंसूर बे इनकार करे छॾियो। जस्टिस नईम अख्तर अफ़गान शामिल। प्रैक्टिस एंड प्रोसीजर कमेटी जस्टिस नईम अख्तर अफ़गान के बेंच में शामिल कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जस्टिस मंसूर अली शाह जो नालो तजवीज़ कयो हो। जस्टिस मुनीब अख्तर जे जगह जस्टिस नईम अख्तर अफ़गान के 5 रुकनी लार्ज बेंच में शामिल कयो वियो आहे। जस्टिस अमीनुद्दीन खान, जस्टिस जमाल खान वंदू खील ऐं जस्टिस मज़हर आलिम मियां खील बे लार्ज बेंच जो हिस्सो आहिनि। ज़रियनि वधीक चयो आहे त जस्टिस नईम अख्तर अफ़गान जी शमूलियत खां 5 रुकनी लार्जर बेंच मुकमल थी वियो हो। सुप्रीम कोर्ट जो लार्जर बेंच चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जे सरबराही में 11:30 वॻे आर्टिकल 63 एक्स जी ॿुधणी कंदो। प्रैक्टिस प्रोसीजर कमेटी जो इजलास 9 वॻे थियो। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस प्रोसीजर कमेटी इजलास जी मीटिंग जा मिनट्स जारी करे छॾिया। मिनट्स मूजिब 63 ए जी नज़रसानी ॿुधणी लाइ 5 रुकनी लार्जर बेंच जोड़ियो वियो। जस्टिस मुनीब अख्तर ख़त में बेंच में न वेहण लाइ सभनि सां गॾु मौजूदु न हुजण जो इज़हार कयो। जस्टिस मंसूर शाह जे चैम्बर स्टाफ सां राब्तो कयो वियो, पर जस्टिस मंसूर अली शाह राब्तो करण ते बेंच में शमूलियत खां इनकार कयो ऐं कमेटी इजलास में बि शिरकत न कई। मिनट्स मूजिब कमेटी इजलास में बेंच जोड़ण लाइ जस्टिस नईम अख्तर अफ़गान खे शामिल करण जो फ़ैसिलो कयो। जस्टिस नईम अख्तर अफ़गान ॿुधायो त हू 5 रुकनी लार्जर बेंच जो हिसो बणजण लाइ दस्तयाब आहे।